नाज़रीन अवांखे आगाह कंदासीं। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान खान खे जेल जे ख़ौफ़ सबबि निंड न पई अचे। इमरान खान खे नंढी चूंड में बि शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पवंदो। चाहे थो त इमरान खान सुभाणे बदिरां अॼु जेल वञे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में सईद गनी चयो त शेख रशीद चाहे थो त इमरान खान सुभाणे बदिरां अॼु जेल वञे। खबर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदा। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त इमरान खान के जेल के ख़ौफ़ सबबि निंड न पई अचे। इमरान खान के नंढी चूंड में भी शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पवंदो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में सईद गनी चयो त शेख रशीद चाहे थो इमरान खान सुभाणे बदिरां अॼु जेल वञे। हुन चयो त इमरान खान जेल भरियो तहरीक ते भी यू टर्न वरितो आहे। अहम ख़बर है अवां सां शेयर कंदा। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान खान के जेल के ख़ौफ़ सबबि निंड न पई अचे। इमरान खान के नंढी चूंड में शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पवंदो।